अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध शूट न्यूज़ टीवी। ख़बर शामिल करां सकरन खां एहसन सोलंकी जी SBA वाइन्स तरफ़ां सिंध जे ॿरंदड़ मसइलनि ऐं क़ौमुनि जे ज़वाल ते फिल्मायल टेली फिल्म फलसन जो प्रीमियर शो ऑडिटोरियम हॉल बॉयज़ कॉलेज सकरन में थियो। फिल्म जी कहानी नौजवान लेखक मुसव्वर चौहान लिखी ऐं डायरेक्शन जमाल भट्टीअ जी हुई। फिल्म में सिंध में गैर कानूनी तौर तरसायल अफ़गानी धारियनि जे ठहंदड़ डोमिसाइलन शनाख्ती कार्ड धारियनि जे लाइ सहूलियतकार बणियल नुमाइंदनि ऐं पंहिंजनि माण्हुनि जे बेहसीअ बाबति बहितरीन पैगाम ॾिनो वियो। फिल्म में फ़लस्तीन जी सरज़मीन ते कारोबार जी आड़ में यहूदियुनि जे कब्ज़े खे ॾेखारियो वियो ऐं सिंध जे मौजूदा हालतुनि जी फ़लस्तीन जी हालतुनि सां बहितर अंदाज़ में भेट कई वई। फिल्म जे इख़्तिताम ते फिल्म बाबति ॻाल्हाईंदे MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो, साबिक़ चेयरमैन टाउन कमेटी सकरन सैयद मोहम्मद मुनीर शाह, नाले वारो कहाणीकार मोहम्मद सिद्दीक मंगियो, साकिब अबड़ो, अज़ीज़ कोरेजो, गुलाम नबी कीरियो, ग़ुलाम नबी चौहान, मोहम्मद आलिम कीरियो, ख़ैर मोहम्मद चन्ना ऐं ॿियनि अलॻि अलॻि तक़रीरुनि में चयो त फिल्म में जंहिं बहितर तरीक़े सां सिंध जे मसइलनि खे निमाया कयो वियो आहे उन मां नौजवाननि खे धरतीअ सां मोहबत जो सबक़ मिलियो आहे। शो में नौजवान शागिर्दनि ऐं ॿियनि माण्हुनि वॾे तइदाद में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध शूट न्यूज़ टीवी।